कंदकोट इलेक्शन कमीशन जी ऑफिस में 4 मुलाज़िमन जा लाश हथाया। डॉक्टर्स मूजिब गैस ख़ारिज थियण जे नतीजे में मुलाज़िम साहब 60 जण सबब फौत थी विया। ज़िले कॉम्प्लेक्स में वाक़ इलेक्शन कमीशन जी ऑफिस में रात देर ताईं कम करण बाद इलेक्शन कमीशन ऑफिसर समेत 4 मुलाज़िम थधि खां बचाव लाइ गैस वारो हीटर हलाए सुम्ही पिया। सुबुह जो 4 ॼणा मुअल हालत में हथाया। फौतियुनि में इलेक्शन कमीशन ऑफिसर मुश्ताक मक्सी, लाड़काणा वासी सब असिस्टेंट अब्दुल रऊफ़ मक्सी, डेटा एंट्री ऑपरेटर फरीद एरी ऐं वाजिद ख़ालिदी शामिल आहिनि। जहिड़ो त लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। ज़िले इलेक्शन कमिश्नर मूजिब 4 मुलाज़िम राति 3 वॻे ताईं कमु करे रहिया हुआ। साण सां राब्तो थियो। हुननि ॿुधायो त असां कमु मुकमल कयो आहे, हाणे सुम्ही रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।